पूरे सिंध जी खानपुर में भी सिंध सकावत के हवाले से ॾियारो मल्हाइण लाइ तैयारियूं हली रहियूं आहिनि। 3 डिसंबर के हवाले से जेके सिंध सकावत हवालो ॾियारो मल्हायो वेंदो उन हिसाब सां खानपुर में मुख़्तलिफ़ प्राइवेट स्कूलनि पारां रैलियूं कढियूं आहिनि, जंहिंमें 100 जी तादाद में शागिर्द ऐं उस्ताद शामिल थिया। पहिरियां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जेका असां स्कूल पायलट पब्लिक स्कूल जी तरफ़ां रैली कढी आहे। असांजो इन रैली जो मक़सद ही इहो आहे त मुंहिंजे बिहेवियर मुताबिक़ त पंहिंजो असां सिंधी जेके आहियूं पंहिंजी न्याणियुनि खे तालीम न आहियूं ॾींदा। सो मुंहिंजो अॼु जी इन रैली जो पैगाम इहो आहे त न्याणियुनि खे तालीम ॾिनी वञे ऐं असां सिंधी हिकु पुरअमन क़ौम आहियूं ऐं कॾहिं कॾहिं असां सिंधियुनि खे दहशतगर्दी सम्झी करे मारियो वेंदो आहे, पर कॾहिं निमरता जहिड़ी न्याणियुनि खे बेदर्दी सां क़तल कयो थो वञे त कॾहिं इरशाद रांझानी जहिड़े जोधे जवाननि खे कराची जे रोडनि ते मारियो थो वञे। असां सिंधी 50 साल पुरानी क़ौम आहियूं। असां सिंधियुनि खे पाण में विसा वग़ैरह जहिड़ा ख़त्म करे हिकु क़ौम थियणु घुरिजे। तॾहिं सिंधी पाणी जे वारनि ते विढ़िया बीठा आहिनि। सो सभु इहे रंज रुसाम ख़त्म करे असांखे एको इत्तेहाद करणु घुरिजे। असांजी सिंध धरती अमर असांजी जीजल अमा आहे। असीं ॾींहुं इत्तेहाद ॾींहुं तमामु जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। असां पायलट पब्लिक स्कूल जा शागिर्द आहियूं ऐं असां हीअ ॾींहुं तमामु जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं।